सूरह यासीन रुकू नंबर 5। ऐं जंहिंखे वॾी ॼमार वारो कंदा आहियूं तंहिंखे बणावत में ऊंधो कंदा आहियूं, एतिरी ॻाल्हि बि न सम्झंदा आहिनि छा? ऐं उन पैगम्बर खे न की शेर सेखारियो अथऊं ऐं न की शेर उन जो लाइक़ु आहे। हीअ त नसीहत ऐं पधिरो क़ुरान आहे त उन्हीअ खे ॾोजारे जेको जहिड़ो यानी सम्झ वारो हुजे ऐं काफ़िरनि ते हुजत साबित थिए। न ॾिठो अथनि छा त असां उन्हनि शयुनि मां ढोर पैदा कया जिन खे असांजे हथनि बणायो, पोइ उहे उन्हनि जा मालिक आहिनि ऐं उन्हनि ढोरनि खे उन्हनि जो ताबेदार कयोसूं, पोइ मंझाइनि के संदन चढ़ीअ जा आहिनि ऐं मंझाइनि के उहे खाईंदा आहिनि ऐं उन्हनि लाइ उन्हनि ढोरनि में घणा फ़ाइदा आहिनि। ऐं पीअण जूं शयूं खेनि, पीअण जूं शयूं यानी खीर आहिनि, पोइ उहे छो न शुक्रानो कंदा आहिनि ऐं अलाह खां सवाइ ॿिया माबूद करे वरिता अथनि त मन खेनि मदद ॾिनी वञे, उहे खेनि मदद ॾेई न सघंदा ऐं उहे बुत आहिनि। उन्हनि जो लश्कर थी गॾु कया वेंदा। पोइ ए पैगम्बर तोखे संदन चवणु न ॾुखोए, जेकी ॻुझो कंदा आहिनि ऐं जेकी पधिरो कंदा आहिनि, सो बेशक असीं ॼाणूं था। माण्हूअ न ॾिठो आहे छा त असां खेसि नुत्फ़े मां बणायो, पोइ तॾहिं त उहो पधिरो जहिड़ाक थींदो आहे ऐं असां लाइ हिकु मिसाल बयानु कंदो आहे ऐं पंहिंजी बणावत खे विसारींदो आहे त हिननि हॾनि खे केरु ॼारींदो ऐं उहो सभु कंहिं पैदाइश खे ॼाणंदड़ आहे। ऐं पैगम्बर खेनि चयो त जंहिं उन्हीअ खे पहिरीं भेरो बणायो सो उन्हीअ खे वरी ॼारींदो ऐं उहो सभु कंहिं पैदाइश खे ॼाणंदड़ आहे। जंहिं साए वण मां अव्हां लाइ बाहि पैदा कई, पोइ ओचितो अव्हीं उन मां बाहि था ॿारियो। जंहिं आसमाननि ऐं ज़मीन खे बणायो सो उन्हनि जहिड़नि जे बणाइण ते वस वारो न आहे छा? हाओ वस वारो आहे ऐं उहो वॾो बणाईंदड़ सभु ॼाणंदड़ आहे। संदन हुक्म खां सवाइ ॿियो को न आहे त जॾहिं का शइ बणाइणु घुरंदो आहे तॾहिं उन लाइ रुॻो चवंदो आहे त थी, त उहा शइ थी पवंदी आहे। पोइ उहो अल्लाह पाक आहे जंहिं जे हथ में हर शइ जी हुकूमत आहे ऐं ॾांहुं अव्हीं मोटाया वेंदव।